अॼु तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु वीडियो खणी आया आहियूं जलाल चांडे जो, जेको कलाम जे सूरत में आहे। ऐं उन खां अलावा जेको इहो कलाम उन टाइम में रिलीज़ थियो हुयो त इन कलाम ते तमामु घणी तनक़ीद बि थी हुई। उहा तनक़ीद छो थी उहा बि हिन वीडियो में तव्हां सां ॻाल्हि कंदासीं। तव्हांखे ख़बर आहे त जलाल चांडियो सिंध जो हिकु वॾो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जा हज़ारे एल्बम सिंध में रिलीज़ थियल आहिनि। ऐं हे जेका एल्बम हुई इहा बि पंहिंजे दौर जी हिकु बहितरीनु एल्बम हुई, जंहिंजा कुझु ॿोल इहे हुया त अख हो हया वाली देखण वाली त पिरींदा कहिड़ा कसूर है। दोस्तों अहिड़ा कुछ बोल हुया इन कलाम जा। अॻिते हली वीडियो में तव्हांखे इहो कलाम बि ॿुधाईंदासीं ऐं इन वीडियो ते छो तनक़ीद थी इन कलाम ते इन जे बारे में भी इन वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे जलाल चांडे खे चाहींदड़ बि खोड़ हुया सिंध में, लेकिन जलाल चांडे जा मुखालिफ़त बि खोड़ कंदा हुया सिंध में माण्हू। छाजे करे जो जिथे सॼण हूंदा आहिनि त उते पंहिंजे दुश्मन बि लाज़मी हूंदा आहिनि। जलाल चांडे इन कलाम में लाइव हिकु वीडियो जो सूरत में कलाम हुयो, जंहिंमें हिकु छोकिरी जेका डांस पई करे। दोस्तों इन छोकिरीअ ते तमामु घणी तनक़ीद थी जलाल चांडे ते त जलाल चांडियो पंहिंजनि कलामनि में मुजरो पियो पेश करे सिंध में। ऐं सिंध जो हिकु असूल परस्त जेको आहे सो फ़नकार हुयो जलाल चांडियो। ऐं जलाल चांडे जी सिंध में तमामु घणी नेकी हलंदी हुई। जलाल चांडियो हिकु वॾो फ़नकार हुयो सिंध जो, लेकिन जॾहिं इहो अमल जलाल चांडे पंहिंजे ॻाइण में कयो त इन में सॼे सिंध में जेको आहे सो जलाल चांडे जे तनक़ीद बि थी ऐं माण्हुनि जेको आहे सो खोड़ सारा इख़्तिलाफ़ बि त दोस्तों इन में खोड़ सारनि माण्हुनि जेको आहे सो इन में इख़्तिलाफ़ बि कयो ऐं खोड़ सारनि फ़नकारनि बि उन टाइम में इख़्तिलाफ़ कयो त जलाल चांडे इहो ग़लति कमु कयो आहे। ऐं इन में चयो वञे थो त जलाल चांडे वटि इहा जेका छोकिरी जेका इन महफ़िल में डांस पई करे, इहा चयो वञे पई त इहा इंडिया जी छोकिरी हुई जेका हिते आयल हुई। इन जेको आहे सो फ़नकार सां गॾु जेका जलाल चांडे जा हज़ारे जेको आहे सो परस्तार हुया सिंध में, जंहिं मौसीक़ी जी दुनिया में हिकु नओं बाब रक़म कयो जलाल चांडे। ऐं जलाल चांडियो चयो वञे थो त सिंध जे मौसीक़ी जी हिकु नर्सरी हुई जंहिंमां हज़ारे शागिर्द बि जेको आहे सो बणिजी तयारु थिया, जंहिंमें जलाल चांडे जे मथां इहो जेका जॾहिं रिलीज़ थी जलाल चांडे जी इहा सीडीअ जे सूरत में थी। दोस्तों छाजे करे तव्हांखे ख़बर आहे त कुझु टाइम अॻु में जॾहिं केसटनि जो उरूज हूंदो हुयो ऐं सीडियुनि जो बि दौरु हूंदो हुयो, जंहिंमें DVD ऐं सीडियुनि में माण्हू केसटूं विझी हलाईंदा हुया लाइव वीडियो जे सूरत में। त पोइ जॾहिं इहा कलाम जॾहिं वीडियो जे सूरत में रिलीज़ थियो जलाल चांडे जो त तमामु घणी सिंध में इन जे मथां तनक़ीद बि कई वई। सियासी समाजी माण्हुनि बि जेको आहे सो जलाल चांडे खे निशाने ते रखियो त जलाल चांडे इहो ग़लति अमल कयो आहे। छाजे करे जो पंहिंजे कलाम हिकु जेको आहे सो जलाल चांडे जॾहिं पंहिंजी शुरूआति कई हुई त सूफ़ियाना कलामनि खां कई हुई। त जलाल चांडे जो हिकु सूफ़ियाना राग में बि हिकु वॾो नालो हुयो दोस्तों यकतारे चपड़ीअ ते। जे अगरि इहो वरी मुजरे वारो जेको आहे सो इहो पंहिंजो कलाम में जेको इहो सीन आंदो वियो त इन जे करे माण्हुनि तनक़ीद कई त जलाल चांडे इहा नाइंसाफ़ी कई आहे, ईअं जलाल चांडे खे करणु न घुरिजे हा। दोस्तों इहो वला आलम उन टाइम में कहिड़ो माजरो थियो, लेकिन उन में असांखे इहो ई महसूसु थियो त इहा जेको आहे सो छोकिरी पंहिंजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ आई इन वीडियो में, जेका जेको आहे सो इन मौसीक़ीअ में रक़्स बि कयो ऐं इन मौसीक़ी जो वीडियो रिलीज़ थियो जेको सिंध में। त पोइ वरी जलाल चांडे ते इन जा इल्ज़ाम आया। इन जो मुकमल कलाम वक़्तनि ब वक़्तनि सॼे वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त जलाल चांडियो हिकु मौसीक़ी जी दुनिया जो बेताज बादशाह हुयो दोस्तों। ऐं जलाल चांडे जा जेके बि एल्बम रिलीज़ थिया सभई तमामु बहितरीनु एल्बम रिलीज़ थिया, चाहे वीडियो जे सूरत में हुजनि चाहे ऑडियो जे सूरत में हुजनि। जलाल चांडियो हिकु मनपसंदीदा फ़नकार हुयो सिंध वासियुनि जो। वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह।